मीरो ख़ान खां रिपोर्टर इमाम दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरो ख़ान पुलिस 2 हफ़्ता अॻु मामे ऐं ॿिनि मारोटनि खे क़त्ल कंदड़ ॿिनि जवाबदार भाउरनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। मीरो ख़ान थाणे ते SHO शफ़क़त हुसैन कनासरो प्रेस कॉन्फ्रेंस करे गिरफ़्तार जवाबदारनि खे मीडिया आॾो पेश कंदे ॿुधायो त ॻोठ क़ाइम ख़ान चांडियो में पीउ ऐं ॿिनि पुटनि खे 3 खूननि वारे केस जे मुख्य जवाबदार भाइरनि नवीद ऐं बाकर चांडियो खे ॻुझे इतलात लाड़काणा रोड ते जावरी लाड़े वटां कार्रवाई करे गिरफ़्तार करे वरितो आहे। हुन वधीक ॿुधायो त 2 हफ़्ता अॻु ॻोठ क़ाइम ख़ान चांडियो में जवाबदार भाउरनि साथियुनि सां गॾिजी पंहिंजे मामे अली नो चांडियो जे घर ते राति जी ऊंदहि में हमिलो करे अंधाधुंध फायरिंग करे मामे अली नो चांडियो ऐं संदसि 2 पुटनि नादर ऐं कमाल चांडियो खे थॾे ते क़त्ल करण बैदि फरार थी विया हुआ। जंहिं वाक़े जो केस मक़तूल अली नो चांडियो जे पुट हाकिम चांडियो जी फ़रियाद ते गिरफ़्तार कयल भाउरनि नवीद ऐं बाकर चांडियो ख़िलाफ़ मीरो ख़ान थाणे ते केस दाख़िल कयो आहे। SHO शफ़क़त हुसैन कनासरो जो वधीक चवणो हो त गिरफ़्तार जवाबदारनि भाउरनि खे अदालत में पेश कयो वेंदो ऐं संदन जे मदद सां केस में नामज़द वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए पासे मामे ऐं ॿिनि मारोटनि खे क़त्ल कंदड़ गिरफ़्तार जवाबदार भाउरनि नवीद ऐं बाकर चांडियो मीडिया खे ॿुधायो त 2010 में मही मकोल थाणे जे हद ॻोठ बचल चांडियो में ज़मीन जे मामले तां मामे अली नो चांडियो असांजे पीउ मुख़्तियार ऐं ॾाॾे गुलबहार चांडियो खे क़त्ल कयो हो, जंहिं जे पलाद में मामे ऐं मारोटनि खे क़त्ल कयो आहे। असांखे मामे ऐं ॿिनि मारोटनि जे मारण ते को बि पछताव नाहे।